नाज़रीन हिते ख़बर ॾींदासीं। बिलावल भुट्टो ज़रदारी तहज़ीब में रही कारकर्दगी ते ॻाल्हाए पीटीआई बानी गार गंद जो कल्चर शुरू कयो हो। नून लीग अॻवान मरियम औरंगज़ेब जो त बिलावल भुट्टो ज़रदारी पीडीएम हुकूमत में परॾेही वज़ीर रहियो आहे। पीपी चेयरमैन नओं पंजाब में आयो आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान जो चवण त को बि अव्हां जी ज़ातिया जी सियासत नथो ॿुधणु चाहे। अहिड़ी कहिड़ी तरक़ी आहे जेका बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध मां पंजाब खणी ईंदो। नून लीग अखबार मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी तहज़ीब में रही कारकर्दगी ते ॻाल्हाए पीटीआई बानी कारगंद जो कल्चर शुरू कयो हो। बिलावल भुट्टो ज़रदारी पीडीएम हुकूमत में परॾेही वसी रहियो आहे। पीपी चेयरमैन नओं पंजाब में आयो आहे। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान जो चवणु हो त को बि अव्हां जी ज़ातियात जी सियासत नथो ॿुधणु चाहे। अहिड़ी कहिड़ी तरक़ी आहे जेका बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध मां पंजाब खणी ईंदो।